बेहरा टाउन आॾो धरणे खां पोइ क़ौम परस्त क़यादत तोड़े कारकुन मथां वधीक 4 केस दाख़िल कया विया आहिनि। हिक वाक़े जा 22 केस दाख़िल करण ख़िलाफ़ वकीलनि सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। गराब सिटी थाणे ते बेहरा टाउन में भञ डहा सबबि मुतासिर थियलनि जी फरियाद ते वधीक 4 केस दाख़िल कया विया, जंहिंखां पोइ बेहरा टाउन वारे मामले ते मलेर जे मुख़्तलिफ़ थाणनि ते दाख़िल कयल केसनि जो मजमूई अंग वधी 22 थी वियो आहे। नए दाख़िल कयल FIRs में डॉक्टर कादिर मक्सी, जलाल महमूद शाह, सनान कुरैशी, ख़ालिद जोणेजो, मुश्ताक सरकी ऐं ॿियनि खे नामज़द कयो वियो। होरा सिंध हाई कोर्ट में बेहरा धरणे मामले में हिक वाक़े जा 22 केस दाख़िल करण ख़िलाफ़ वकीलनि पारां दरख़्वास्त दाख़िल कई वई। वकील असदुल्ला शेख जो चवणु हो त कंहिं बि वाक़े जो हिक खां वधीक केस दाख़िल नथो करे सघिजे, पर बेहरा टाउन वाक़े ते 22 केस दाख़िल कया विया आहिनि, जेका कानून में इजाज़त नाहे ऐं कानून जी भञकड़ी आहे। दरख़्वास्त में चयो वियो आहे त सुप्रीम कोर्ट जे हुकुम मुताबिक़ हिक वाक़े जो हिक केस दाख़िल थी सघे थो, हिक खां वधीक केसनि खे ख़ारिज कयो वञे।